अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब, जेकॾहिं हिकु क्लिक सां तव्हां पंहिंजे फ़ोटू खे हिकिड़ो सुठो आर्टिस्टिक लुक ॾियणु चाहियो था ऐं जेकॾहिं फ़ोटू खे बहितर करणु चाहियो था, सुठे नमूने ठाहिणु चाहियो था त उहो कीअं ठहंदो, अॼु उहो बि मोबाइल में। अॼु उन जे बारे में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं जेकॾहिं तव्हां ॾिसणु ऐं सम्झणु चाहियो था त तव्हांखे मूंसां गॾु रहणो पवंदो, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसणो पवंदो। जेकॾहिं पंहिंजे फ़ोटू खे बहितरीनु लुक ॾियण जे लाइ आर्टिस्टिक जेको लुक आहे, तव्हां ॾिसी सघो था। ही कुझु फ़ोटू आहिनि जंहिंखे मूं इन ई एप्लीकेशन में आर्टिस्टिक लुक ॾिनो आहे। इन क़िस्म जे लुक ॾियण जे लाइ तव्हांखे हिकिड़ी एप्लीकेशन जो सहारो वठणो पवंदो। इन एप्लीकेशन जे बारे में ॼाणणु ऐं सम्झणु चाहियो था त तव्हांखे मूंसां गॾु रहणो पवंदो ऐं इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसणो पवंदो। जनाब, वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु तव्हां खां इहा रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे तव्हां मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो सम्झायो खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो मुंहिंजे वीडियोज़ खे, ऐं कमेंट्स में लिखो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि। ऐं को सुवाल आहे त तव्हां उहो बि मूंखां पुछी सघो था। हाणे हलूं था। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿायो। ईअं करण सां तव्हां वटि मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी ऐं उनखे ॾिसी तव्हां फ़ाइदो हासिलु करे सघंदा। हाणे जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त तव्हांखे जेकॾहिं पंहिंजे फ़ोटू खे हिकिड़ो आर्टिस्टिक लुक ॾियणो आहे त उन जे लाइ हिकिड़ी एप्लीकेशन आहे मोबाइल में जेका तव्हांखे इंस्टॉल करणी पवंदी। उन जे लाइ असीं हलूं था प्ले स्टोर में। प्ले स्टोर खे क्लिक कंदासीं। जनाब, प्ले स्टोर में असीं सर्च कंदासीं जे नाले सां आहे। इन जी स्पेलिंग कुझु ईअं हूंदी, PAINT पेंट। पेंट खे सर्च कंदासीं। तव्हां ॾिसी सघो था हीअ अची वई आहे। सभिनी खां पहिरीं जेका एप्लीकेशन आहे पेंट प्रो जे नाले सां, ऐं तव्हां ॾिसी सघो था हिननि जी ॾाढी सुठी रेटिंग आहे ऐं इनखे काफ़ी खोड़ सारनि माण्हुनि इंस्टॉल कयो आहे। इन जो लुक तमामु सुठी एप्लीकेशन आहे। मूं इंस्टॉल करे छॾी आहे, तव्हांखे इंस्टॉल करणी पवंदी। ऐं इनखे ओपन कयां थो, ऐं जीअं ई इनखे ओपन कंदव त हिन जो फस्ट इंटरफेस जेको हूंदो उहो इन तरह जो ईंदो। हाणे हिन में खोड़ सारियूं डिज़ाइनूं ॾिनल आहिनि। कंहिं बि तरह जे तव्हां चाहियो था त पंहिंजे फ़ोटू खे उहो लुक ॾियूं त उहो तव्हां कीअं ॾेई सघो था। ऐं आउं तव्हांखे सम्झायां थो। इन्हनि मां कंहिं बि हिकिड़ी तस्वीर खे तव्हां सपोज़ कयो इहा तस्वीर आहे, इनखे आउं क्लिक कयां थो। जीअं ई क्लिक कंदो त इहा खुली वई आहे। हाणे ही तव्हां खां पुछंदो त तव्हां गैलरी मां को फ़ोटू खणणु चाहियो था या तव्हां चूज़ फ़ोटू किथां करणु चाहियो था, कैमरा सां फ़ोटू कढंदव या कि गैलरी सां। ऐं गैलरी खे सिलेक्ट कयां थो। गैलरी खे क्लिक कंदुसि त ही मूंखे गैलरी में वठी वेंदो जिते मुंहिंजा फ़ोटू पिया आहिनि। उतां ई हिकिड़ो फ़ोटू आउं सिलेक्ट कंदुसि। ही हाणे तव्हां खां पुछे पियो त हिन फ़ोटू खे क्रॉप करणु चाहियो था त क्रॉप करे सघो था। ऐं हिनखे थोरो नंढो कंदुसि जीअं हिन जो लुक थोरो वाज़े नज़र अचे। इनखे क्रॉप करे ही राइट जो जेको निशान आहे इनखे क्लिक कंदासीं। थोरो टाइम वठंदो। ही जनाब तव्हांजी फ़ोटो एड थी वई आहे। हाणे इन लुक ॾियण जे लाइ तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ॿुधाईंदो हलां। इन एप्लीकेशन में हिकिड़ी तव्हांखे इंटरनेट जी ज़रूरत पवंदी, छो त ही जेका बि लुक तव्हां ॾियणु चाहियो था उनखे डाउनलोड कंदो। हाणे तव्हां ॾिसी सघो था ही डाउनलोड करे पियो। इन जे 1.2 MB जो आहे, इन डाउनलोडिंग करे छॾी आहे, प्रोसेसिंग करे पियो। जीअं ई प्रोसेस थींदो फ़ोटू खे हिकिड़ो बहितरीनु लुक अची वेंदो। थोरी देरि वेट करिणो पवंदो असांखे, छाकाणि त ही थोरो घणो टाइम वठंदो आहे प्रोसेसिंग में। जीअं प्रोसेस कंप्लीट थींदो तव्हांजे फ़ोटू खे ही हिकिड़ो सुठो लुक ॾींदो। ही ॾिसी सघो था तव्हांजे फ़ोटू खे इन तरह जो लुक ॾींदो। इन में तव्हां ॿियो बि खोड़ सारा ऑप्शन आहिनि। इन जी क्वालिटी खे तव्हां मीडियम ऐं हाई में बि रखी सघो था। ही ॾिसी सघो था। फुल HD बि रखी सघो था, 4K बि रखी सघो था, मीडियम रखी सघो था। पर आउं फ़िलहाल मीडियम रखंदुसि। ऐं इनखे जेकॾहिं थोरो घणो इन जी ट्रांसपेरेंसी, ब्राइटनेस वग़ैरह खे तव्हां जेकॾहिं चेंज करणु चाहियो था उहो बि इन ई एप्लीकेशन में तव्हां करे सघो था।
कंट्रास्ट के भी थोड़ो जे वधाइण घटाइण चाहियो था त उहो बि करे सघो था। सिचुएशन ह्यूज ये सभु शयूं तव्हांखे हितां मिलंदियूं। ही तमामु हिकिड़ी सुठी एप्लीकेशन आहे। स्पेशली जेकॾहिं तव्हां पंहिंजी तस्वीर खे जेकॾहिं को सुठो लुक ॾियणु चाहियो था त उन जे लाइ इहा तमामु हिकिड़ी सुठी एप्लीकेशन आहे। हाणे हिन में खोड़ सारा ऑप्शन आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। हिन में जेके बि ग्राफिक्स पिया आहिनि इन्हनि मां कंहिंखे बि तव्हां चूज़ कंदो ई तव्हां खां फ़ोटो घुरंदो। सपोज़ हिकिड़ो ॿियो असां ही चीज़ चूज़ कयूं था, हिनखे क्लिक कंदासीं। जीअं ई क्लिक कंदो त ही तव्हां खां वरी फ़ोटो घुरंदो। हाणे फ़ोटो असां अॻे ई ॾेई छॾियो आहे त दुबारा कोन घुरंदो। हाणे उन ई फ़ोटो खे प्रोसेस कंदो। जेकॾहिं तव्हांखे ॿियो को फ़ोटो ॾियणो आहे त उन जे लाइ तव्हांखे हिन एप्लीकेशन खे करिणो पवंदो। तव्हां हिनखे बंदि करे वरी खोलींदव त पोइ तव्हां खां ॿीहर फ़ोटो घुरंदो। हाणे जेको मूं फ़ोटो ॾिनो आहे उनखे कंदो। हाणे तव्हां ॾिसी सघो था ही डाउनलोड करे पियो, प्रोसेसिंग कंदो। थोड़ी देर इनमें लगंदी तव्हांखे, लेकिन फ़ोटो खे तमामु बहितरीन लुक ॾींदो। ही ॾिसी सघो था। हाणे इन जी सेटिंग जीअं मूं तव्हांखे ॿुधायो, तव्हां पंहिंजे मुताबिक़ जेकॾहिं चेंज करणु चाहियो था त उहो बि करे सघो था। डिटेल में ही नॉइज़ रिडक्शन आहे, इनखे ॾेई इन जी सेटिंग खे तव्हां चेंज करे सघो था। हिकिड़ी बहितरीन एप्लीकेशन आहे। इनखे आउं तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि त ज़रूरु हिकिड़ो दफ़ो ट्राई कयो। ये तमामु बहितरीन हिकिड़ी आहे। जेकॾहिं पंहिंजे फ़ोटो खे हिकिड़ो बहितर लुक ॾियणु चाहियो था, आर्टिस्टिक लुक ॾियणु चाहियो था, स्केच ठाहिणु चाहियो था, खोड़ सारा हिन में तव्हांखे डिज़ाइन मिली वेंदा। कंहिं बि हिकिड़े खे तव्हां खणी सघो था। इहो ज़हन में रखिजो त हीउ जेको टिकुंडे जो जेको निशान आहे जंहिं ते आहे इहो पैसनि जी पेड आहिनि, इहे तव्हां जेको ॾींदा। अच्छा, उन खां पोइ तस्वीरूं जेके पियूं आहिनि इन्हनि मां बि जेकॾहिं को तव्हां पंहिंजी तस्वीर खे अहिड़ो लुक ॾियणु चाहियो था त इहो बि तव्हां ॾेई सघो था। इन में कॉमेडी लुक ॾेई सघो था, फनी ठाहे सघो था पंहिंजी तस्वीर खे। सपोज़ कयो हिनखे हिकिड़ी तस्वीर खे खणी तव्हांखे ॾेखारियां थो। हाणे तस्वीर आहे, ऐं तस्वीर मूं तव्हांखे ॿुधायो त उहा ई तस्वीर हूंदी। इनखे थोड़ी देर डिटेक्ट कंदो ऐं प्रोसेसिंग कंदो। उन खां पोइ तव्हांजी तस्वीर खे हिकिड़ो फनी लुक ही ॾींदो। त हीअ हिकिड़ी अहिड़ी एप्लीकेशन आहे जंहिंमें तव्हां खोड़ सारियूं शयूं जेको आहे तव्हां करे सघो था, उहो बि मोबाइल में। ऐं जेकॾहिं हिन एप्लीकेशन खे हिकु दफ़ो ज़रूरु इस्तेमालु कयो, इंशाल्लाह तव्हांखे ॾाढो मज़ो अचण वारो आहे। हीअ एप्लीकेशन थोड़ी नेट ते हले थी, इन करे तव्हांजे नेट हुजणु ज़रूरी आहे। नेट खां सवाइ हीअ ॾिसी सघो था हिन तस्वीर खे उहो ई लुक ॾेई छॾियो जेको हुन पिक्चर में हो। फनी पिक्चर ठाहिणु चाहियो था त इहो बि हिन में करे सघो था। हिन जी सॼी डिटेल करणु चाहियो था त अॼोकी हिन क्लास खे आउं हिते ई ख़तमु करियां थो। छाकाणि त मुंहिंजो मक़सदु हो हिकिड़ी एप्लीकेशन जो रिव्यू ॾियणु। तव्हां पंहिंजी फ़ोटो खे को बि सुठो लुक ॾियणु चाहियो था त उन जे लाइ हिकिड़ी बहितरीन एप्लीकेशन आहे पेंट जे नाले सां। इनखे ज़रूरु हिकिड़ो दफ़ो ट्राई कयो, इंशाल्लाह तव्हांखे मज़ो ईंदो। हाणे आउं तव्हां खां इजाज़त वठंदो, पर इन रिक्वेस्ट तां त तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु क्लिक कयो। ईअं करण सां तव्हां वटि मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो पहुचंदी ऐं तव्हां ॾिसी हुन खां फ़ाइदो वठी सघंदो। मुंहिंजे वीडियोज़ खे शेयर ऐं लाइक करणु न विसारींदा। इन दुआ सां आउं तव्हां खां इजाज़त वठां थो। अल्लाह हाफ़िज़।